नौशरो फिरोज मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमर जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह सेपको राशि लाइनमैन शकील अहमद खानज़ादा पंहिंजे ज़मीनी आकाउंट खे राज़ी करण लाइ खयल सभु कसम तोड़े छॾिया। पैसे जी चमक ते तरक़ीअ पोयां खयल कसम विसारे वेठा। फी कनेक्शन 4000 खां 10,000 ते ॾियण लॻा। ठारू शाह पोस्ट ऑफिस केतिरे ई अरसे खां गैर क़ानूनी हलण लॻी, जंहिंमां केतिरा ई कनेक्शन ॾिना विया आहिनि। आला अमलदार उगूर निंड सुतल। ॿिए पासे ग़रीब मिसकीन ॾे हथ ठोकिया, घरा बिल मोकिले कनेक्शन कटिया विया। ज़ुल्म जी गर्मीअ में ग़रीब मिसकीन ऊंदहि में वेहण ते मजबूर। शहर जे सियासी समाजी अॻुवाननि चितार ईंदे चयो त राशि लाइनमैन शकील अहमद खानज़ादा जे ख़िलाफ़ कार्रवाई करे फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में वापटा ऑफिस आॾो एहतजाजी धरनो हयो वेंदो।